सचो सतरा पारसा पूजा हिंदू पंचायत कानक संगत ऐं शहरवासी जे प्यार सां अजय स्वामी सत्संग समारोह में शामिल थिया। सोड़े प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जी तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधा। असां जॾहिं बि कंहिं सत्संग जो आयोजन कंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे सही राह ॾियणु, पंहिंजी ज़िंदगी खे सही रस्ते ते हलाइणु। छाकाणि असां सभु इंसान प्यार ऐं मोहब्बत चाहींदा आहियूं। असां सुख ऐं समृद्धि चाहींदा आहियूं। असां ख़ुशी ऐं खुशहाली चाहींदा आहियूं। तंहिंजे करे ये सब चीजूं असांखे मिलंदियूं तॾहिं आहिनि जॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी खे ओतिरो बहितर कंदा आहियूं। जेतिरो जेतिरो असां चऊं असां सुखिया रहूं ओतिरो ओतिरो असांखे पाण खे बहितर करणो पवंदो आहे। आमतौर असां इंसान जेके बि आहियूं असां हमेशह ॿियनि खे चवंदा रहूं ॿियो चङो थिए ॿियो बहितर थिए, पर हक़ीक़त में जॾहिं असां पाण बहितर थींदासीं तॾहिं ई सही सुख खे पाए सघंदा। ऐं जॾहिं असां पाण खे बहितर कंदा आहियूं त पोइ मालिक जी रहमत वसण शुरू थी वेंदी आहे। जॾहिं असां पंहिंजी मनमानी कंदा आहियूं त पोइ जॾहिं असां पाण ई पंहिंजे कंट्रोल में न रहंदा आहियूं त पोइ ॿियनि जे हथे चढ़ी वेंदा आहियूं। जीअं हिकिड़ो राजा रात जो पंहिंजे महल में सुम्हियो पियो, महल जे मथे हिसे में सुम्हियल हो। रात जो तकरीबन 2-2:30 बजे जाग थी ऐं जीअं जीअं अखि खोली ही उथियो ॿाहिरि जीअं निकितो ॾिठई मूंखे कुझु गोड़ अचे थो हेठां। जब मुझे महल में हिन वक़्तु केरु अची सघंदो आहे। जीअं मथां ॾिठो खिड़की खां झाके कुझु ॿार उते घुमनि था फिरनि था खेॾनि था रांदि करनि था। मुंहिंजे घर में त ॿार आहिनि न, मुझे महल में एतिरा सारा ॿार अचनि एतिरो सारो जेको आहे सिक्योरिटी आहे सभु कुझु आहे अंदरि आया कीअं। एतिरे में ही थोरो अॻिते वियो ॿार वञी करे गौर सां ॾिठे मुंहिंजे पाड़े जा ॿार बि कोन्हे शहर जा ॿार बि कोन्हे उहे मां सुञाणा। वरी हे कुझु सीढ़ी खां हेठि लथो ऐं गौर सां ॾिठे चई हिते इंसाननि जा ॿार बि कोन्हे की ॿिया न ऐं इहे हेठि लही आयो। जीअं लथो मूंखे बड़े बीहो केरु हो त ॿार ख़ामोश थी करे सभु बीह रहिया, जेतिरा ई माण्हू हुआ सभु बीह रहिया। त हिन खां पुछो
अड़े तक केरो ऐसा जिन्नो चे जिन्नो वो भी मुझे माहौल में महल में तो चे ॿुधाए हिते छो आया चे असां तो रोज़ ईंदा असांजो रोज़ जो इहो नेम आहे राति थींदी आहे असां पंहिंजे पंहिंजे घरों निकिरंदा आहियूं अची करे जेके जेके शहर जा घर आहिनि उते पंहिंजो खाधो खाईंदा आहियूं ऐं खाधो खाई पेट भरिबो आहे मज़े सां घुमी फिरी वरी अची करे भई हाणे काॾे वरी तुंहिंजो महल जो आंगन वॾो आहे सो सभु अची करे हिते खेॾंदा आहियूं हिते घुमंदा आहियूं वरी थोरी तबियत सही थींदी आहे जीअं प्रभात खां अॻु में असां तो निकिरी करे हलिया वेंदा आहियूं चङा प्रभात खां पोइ असां रही न सघंदा आहियूं इन करे असां वेंदा आहियूं हलिया वेंदा आहियूं चे जिन्नो घर घर वेंदा हो खाधो खाई ईंदा हो वरी सभु जिन अची करे मुंहिंजे महल में गॾु थींदा हो वरी हलिया वेंदा हो एतिरे में जेको ॻाल्हाइनि पिया उनजी बारे में हिकिड़ो ॿियो जिन खड़ो उहो वरी सफ़ा हल्को पतलो सफ़ा सड़ो ॻंढिया उनखां पुछे अहिड़े सभु खाधो खाई आया हो सभु चङा लॻंदा पिया हो तूं छो एतिरो हल्को आहे तोखे खाधो कोन्हे मिलियो छा तोखे छा थींदो आहे सभु हर जो पिंजरो थी विया वरी ॿिए जिन जवाबु ॾिनोसि चई छा आहे न राजा असां सभु जंहिं जंहिं घर में वेंदा आहियूं खाधो खाई ईंदा आहियूं सो हिन जे हिसे में असांजा घर विरहाया आहिनि वञी करे पंहिंजा घर धरबो पंहिंजे पंहिंजे घरों खाई ईंदो आहे हिन जे हिसे में तुंहिंजो महल आहे इन करे इहो वीचारो सदाई बुख ते ईंदो आहे इनखे कुझु मिलंदो ई न आहे ऐं कीअं राजा ॿुधो राजा खे जिन विसरी विया पंहिंजो महल यादि अची वियुसि चए वाह वाह राजा बि मां घर बि मुंहिंजो हरियो भरियो आहे बि सभु कुझु मां वरी जिन खे हटियो कटियो हुजणु खपे चङो भलो हुजणु खपे इहो जो सफ़ा पतलो हुजणु खपे इन खे कुझु मिलणु खपे चए तूं ईअं कीअं थी वियो वरी मथो ॿिए जिन जवाबु ॾिनोसि चए आहे न राजा असां इहो न खाईंदा आहियूं जेको तव्हां खाधो खाईंदा असांजो खाधो अलॻि आहे चए तव्हांजो खाधो छा आहे चए असांजो खाधो आहे जंहिं घर में पिटको हुजे झगड़ो हुजे सदाई मारामारी हुजे घटि वधि लफ़्ज़ हुजनि पोइ असां वञी वञी उन घर जो भाग नसीब क़िस्मत खाई करे ईंदा आहियूं सो तूं जेको राजा आहे ॾाढो सुठो आहे ॾाढो प्यार वारो आहे सभ सां मोहबत वारो हलंदो आहे हर कंहिंसां तूं पंहिंजो माहौल एॾो सुठो बनाए करे रखियो आहे तंहिंजे करे तुंहिंजे घर में झगड़ो आई कोन पाण में विरधा ई न हुजनि वीचारे खे छा मिले इन करे सदाई बुखियो हूंदो आहे कुझु हथु न ईंदो त क़िस्मत खाई न सघंदो आहे चए छा त क़िस्मत जो भाग नसीब खाईंदा चए ठीकु आहे भला सुभाणे मिलंदासीं इन्हनि खे मोकिलाए करे बर्बाद थियण वारी जिन बि हलिया विया हे बि पंहिंजे महल में सुम्हियो वञे सुबुह जो जीअं राजा उथियो उथण सां पहिरियों राणी सां कयो राणी चयो अॼु ताईं मां सां प्यार सां हलियो आहे कॾहिं कोई हिकिड़ो लफ़्ज़ न कढियो अथई हिनखे छा थियो आहे थोरी देरि खां बाद वरी राणी सां कयो त छड़ो सॼो ॾींहुं वेठी आहे कंदी कुझु कोन आहे कुझु ख़्यालु बि कबो आहे मां त अहिड़ी आहे सभु संभालंदी आहियां मां त कुझु कयो ई न आहे अॻे टे दफ़े उन बि जवाबु ॾिनोसि अॼु तोखे थियो छा आहे छा कयो अथई एतिरे में छोकिरो आयो वरी हुनखे दॿके थिए एतिरे में ॿ चारि नौकर आयसि वरी उन्हनि खे दड़का ॾिनई चढ़ी पुछड़ो पिया हुते छा कयो अथव कीअं कयो अथव केरु अचे थो छा पतो कोन अथव अहिड़े नमूने 4-5 दफ़ा झगड़ो कयो सॼे ॾींहं में सभिनी चयो राजा अॼु ताईं एॾो प्यार वारो आहे मोहबत वारो आहे कुझु चयो ई न अथई सो अॼु हिनखे छा थियो आहे ऐं सभु ख़ामोश थी विया हाणे रात जो वरी राजा पंहिंजे महल में सुम्हियो वञे वरी हिनखे रात जो जाग थी 2-2:30 बजे जो थियो हाणे त पाण में प्रेम में सिधो सो लही करे अची करे मिलियो हुननि सां जिननि सां त सभिनि खे हिन वारो जिन जेको हाणे थोरो खाधल पीतल चङो लॻे पियो हिन खां पुछे राजा चए भई हाणे तोखे खाधो पीतो मिलियो हाणे चङो आहे हूं चयुसि बसि राजा अॼु जेको खारायो थी न जेको तूं कमु कयो आहे सो अॼु तूं जेतिरो मूंखे खाधो खारायो आहे जो तूं झगड़ो कयो आहे हक़ीक़त मूंखे महीने जो खाधो मिली वियो आहे
जेके तोखे ॿियो न पहुचे न, छोड़ो महीने में हिकु दफ़ो ईअं रोज़ झगड़ो कयो त महीने में हिकिड़ो ॾींहुं सो मूंखे जेको आहे महीने जो खाधो मिली वेंदो, बाक़ी महीने में मां बिल्कुलु ठीकु हूंदुमि, बाक़ी ॿियो कुझु न खपंदो। ऐं जीअं जिन चयो, बाक़ी महीने जो खाधो मिलियो आहे, आऊं राजा जो दिमाग़ खड़कियो चई जेकॾहिं हिकु ॾींहं जे झगड़े सां पिटके सां पंहिंजो पाण में विखात सां अगरि कंहिं घर में जो महीने जो भाग नसीब ऐं क़िस्मत हली वञे त जंहिं घर में रोज़ झगड़ो पिटको हूंदो, जंहिं घर में रोज़ मारामारी हूंदी, उन घर जो छा थींदो? ऐं उन ॾींहं खां मिसाल बणिजी वियो त जंहिं घर में झगड़ो ऐं पिटको हूंदो दिला बि सुकी वेंदा आहिनि, वो दिला बि सुकी वेंदा आहिनि। मक़सदु सॼे पाण टेंशन में हूंदो, तनाव में हूंदो, झगड़े में हूंदो, न घर में सुकून हूंदो, न कारोबार में वेंदो, उते दिलि लॻंदी, सदाई खोपड़ी फिरंदी पई, न धंधो थींदो, न कारोबार थींदो, न उथी वेठी थींदी, ऐं सभु कुझु पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदो। तंहिंजे करे असां पंहिंजे भाग नसीब ऐं क़िस्मत खे बणाए करे रखूं। असां पंहिंजो पाण खे सदाई प्यार ऐं मोहबत वारो बणाए करे रखूं। जेतिरो असां पंहिंजो पाण में, घर में, माहौल में, समाज में, मुआशरे में नंढा वॾा सभु पाण में प्यार ऐं मोहबत सां हलंदासीं त उते भाग नसीब ऐं क़िस्मत पंहिंजो पाण चढ़ शुरू थी वेंदी आहे। छाकाणि त मालिक असां सभिनी इंसाननि खे इन करे प्यार ऐं मोहबत वारो बणायो आहे, झगड़े वारो बणायो ई न आहे। असां पंहिंजी नेचर खे ॾिसंदासीं न आदत खे ॾिसंदासीं। असां प्यार ऐं मोहबत सां सॼी ज़िंदगी गुज़ारे सघूं था, पर असां झगड़े ऐं पिटके सां कुझु कलाक बि नथा गुज़ारे सघूं। असांजो मथो ॾरंदो पियो, असांजो दिमाग़ जेको आहे फाटंदो पियो, असांजो सुकून ख़तमु थी वेंदो। असां मोहबत सां हिक ॿिए सां सॼी ज़िंदगी अॻे खां अॻियां थी करे असांजी दोस्ती, साथ, रिश्ता सभु वधंदा रहंदा, पर टेंशन ऐं तनाव सां डिप्रेशन ऐं एंज़ाइटी थी वेंदी, ऐं असां एतिरा परेशान थी वेंदा थोरी देरि खां बाद पंहिंजो पाण खे डॉक्टर जे हवाले करे छॾींदासीं। यानी प्यार ऐं मोहबत सां असां सॼी ज़िंदगी बहितर गुज़ारे सघूं था, छाकाणि त उहो असांजी नेचर आहे। झगड़ो पिटको टेंशन तनाव इहो असांजी नेचर न आहे, असांजी आदत न आहे। इन करे असां उहा घणो वक़्तु बर्दाश्त न करे सघंदा आहियूं, घणो वक़्तु न हली सघंदा आहियूं, बीमार थी पवंदा आहियूं, छाकाणि त उहो असांजी नेचर आहे ई न। त असां कीअं संभालींदासीं? असां कंहिं ॿिली जे बचे खे ॾिसूं, ॿिली जो बचो जीअं पैदा थिए असां हुनखे ॿिली खां परे करे छॾियो, असां हुनखे गॾु पाण सां रहायूं, खारायूं, पीआयूं, उनखे पालण वारो प्यार सां बणाए करे रखूं। उन ॿिली जे बचे पैदा थियण खां वेंदे न कॾहिं माउ को ॿुधो हूंदो, न कॾहिं उन चूहो ॾिठो हूंदो। बिल्कुलु असां सां गॾु रहंदो, चूहे जी ख़बर ई न हूंदी, पर अचानक उन जॻह को चूहो छॾो या चूहो अची वञे तो हिकदमि ॿिली जो मुचो झपच मारे करे कुएं ते हमिलो कंदो, जंहिंखे चूहे जो पतो बि कोन्हे, चूहो उन करे ॾिठो बि कोन्हे, ॿुधो बि कोन्हे, पर हिकदमि उन चूहे ते हमिलो कयो। उहो इन करे छाकाणि त चूहो उनजी नेचर आहे, उनजे दिमाग़ में पयल आहे, मूंखे हिनखे झपट करणी आहे। जॾहिं हिकिड़ो ॿिली जो बचो पंहिंजी आदत नथो छॾे, नेचर नथो छॾे, त मूंखे कुएं ते हमिलो करिणो आहे। असां इंसान पंहिंजी नेचर ऐं आदत छो छॾे? असांखे मालिक सभिनी खे प्यार ऐं मोहबत वारो बणायो आहे, त पोइ असां पंहिंजो पाण खे तनाव, टेंशन ऐं झगड़े वारो छो बणायूं? मालिक असां सभिनी खे भाग नसीब ऐं क़िस्मत ॾिनी आहे, असां पंहिंजी क़िस्मत जा पाण दुश्मन छो थियूं? असां उनखे बणाए करे रखूं।
इन्हीं करे जॾहिं असां उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, उनजी रहमत में ईंदा आहियूं, उनजे नाम ध्यान सिमरन में ईंदा आहियूं, इन्हनि संतनि महात्माउनि जी शरण में ईंदा आहियूं। इन जो मक़सदु आहे असां पंहिंजी नेचर खे बहितर कयूं, असां पंहिंजे वीचारनि खे शुद्ध कयूं, असां पंहिंजी सोच खे बहितर कयूं, जीअं असां सभु प्यार ऐं मोहबत सां हलूं। इन खे असां ॾिसंदा आहियूं जॾहिं बि पाण सभु मंदर में वेठा आहियूं, पाण सभु उन सचे साईं जी रहमत पाए रहिया आहियूं। कोई किथां आयो, कोई कीअं आयो, कोई शहर वारो आयो, कोई ॿाहिरियों आयो, सभु प्यार मोहबत सां अची करे वेठासीं। इहो उनजो संदेश हूंदो आहे। असां जिते बि हुजूं पाण में इंसान सभु प्यार में भाईचारे सां विहूं। जॾहिं असां सभु प्यार मोहबत सां ऐं भाईचारे सां वहींदा आहियूं, हर तरफ़ आनंद हूंदो आहे, सकून हूंदो आहे, प्यार हूंदो आहे, हर्ष व उल्लास हूंदो आहे, ख़ुशी हूंदी आहे। पर जिते तनाव हूंदो आहे उते सभु कुझु बर्बादु थी वेंदो आहे। तंहिंजे करे असां हर रोज़ सुबुह शाम वेही थोरो वक़्तु सचे साईं जो नाम ध्यान सिमरन कयूं। ऐं जीअं जीअं असां सभु प्यार सां वेही करे मालिक जो सिमरन कंदासीं, जाप कंदासीं, उनजा गीत ॻाईंदासीं, उहो प्यार मोहबत असांजे विच में ईंदो वेंदो, उमंग उत्साह ईंदी वेंदी, असांजे घर घर में सुकून ऐं शांती ईंदी वेंदी, ऐं असां सदाई हरिया भरिया ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा। अॼु जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थिया। हक़ीक़त में उहो प्यार ऐं मोहबत जो मौक़ो आहे, सिक ऐं श्रद्धा जो मौक़ो आहे, त जहाँ सभिनी कानिक वासनि जे प्यार मोहबत सां उन सचे साईं जे सत्संग खे मल्हायो। सॼो शहर मिली करे ॿाहिरि खां वठी करे उन सचे साईं जी रहमत खे पाईंदा आया। पूज पंचायत नौजवान भाउर भेनर ॿार सभिनी मिली करे जेको उन प्यार मोहबत सां पाण खे अॻिते वधायो, उन मालिक दरियाई अरदास त सदाई उमंग उत्साह सां प्यार मोहबत सां भाग नसीब सां सदाई वधंदा वसंदा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहो। सदाई आबाद। प्यार भरे अवसर ते तव्हां सभिनी पूज पंचायत शहरवासियुनि भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं। सचो सच सचो सच।